अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूर बाबा आला मौजूद 12 इमाम 14 मैसूम पार नंबर 39। इमाम महदी अज जिनके ज़िंदगी के चईं हिस्सनि में विरहाए सघे थो। पहिरियों 5 सालन जो दौर जेको पाण पंहिंजे वालिद माजिद जिन सां गॾु गुज़ारियाऊं। ॿियो ग़ैबत सोरा जो इहो दौर जंहिंमें पाण पंहिंजे चईं ख़ासि ताईं सां मुलाक़ात कंदड़ आया, जिन में नवाब अरबिया सां बि तहबीर कयो वेंदो आहे, जिन जा नाला ई आहिनि। पहिरियों उस्मान बिन सईद, ॿियो महमद बिन उस्मान, टियों हुसैन बिन रूह, चोथों अली बिन मोहम्मद सुमेरी। उहे 4 ताईं साणनि मुलाक़ात करे मसइला मालूम कंदा हुआ, पर पाण पंहिंजे आख़िरी नाइब अली बिन मोहम्मद सुमेरी खे हुकुम ॾिनाऊं त हू पंहिंजो जानशीन मुतीन न करे। उन्हनि चईं नाइबनि जे ज़माने खे ई ग़ैबत सुगरा जो ज़मानो सॾियो वेंदो आहे। टियों ग़ैब कुबरा में समूरी उम्मत इस्लामिया ऐं बिलख़ुसूस मिलत शिया पंहिंजे इमाम जे ज़हूर ऐं क़याम जे मुंतज़िरा। बिलख़ुसूस मिलत शिया पंहिंजे इमाम जे ज़हूर ऐं क़याम जे मुंतज़िर आहे ऐं हर वक़्तु परवरदिगार आलम आॾो दस्ते बदो आहे ऐं परवरदिगार पंहिंजे वलीअ जो ज़हूर फरमाए। इहो दौर जेको इमामी ज़माना जे ज़हूर ऐं संदन दुनियावी हुकूमत जो दौर हूंदो। इमाम महदी अलैहिस्सलाम जिन जे ज़हूर बाबति ख़ातमुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त महदी अलैहिस्सलाम मुंहिंजी इतरत मां ऐं औलाद फ़ातिमा अलैहिस्सलाम मां हूंदो। अगरि दुनिया जो हिकु ॾींहुं बि बाक़ी रहिजी वेंदो त बि अलाह ताला मुंहिंजे औलाद मां हिकु फ़र्द खे बर्पा कंदो, जंहिंजो नालो मुंहिंजे नाले ते हूंदो, जंहिंजा अख़लाक मुंहिंजे अख़लाक जहिड़ा हूंदा। संदसि कुनियत अबू अब्दुल्ला हूंदी। माण्हू रुकने ऐं क़याम जे दरमियान उनजी बैअत कंदा। अलाह ताला उनजे ज़रिए दीन खे मोटाईंदो ऐं उनजे हथ ते फटयूं ॾींदो। पुष्टे ज़मीन ते को बि बाक़ी न रहंदो सवाइ ला इलाहा इल्लल्लाह चवण वारनि जे। ऐं इहो मुंहिंजे हिन पुटु इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते हथु रखंदे जे औलाद मां हूंदो। महदी अलैहिस्सलाम मुंहिंजे नस्ल मां हूंदो। संदसि पेशानी चपकंदड़ हूंदी, नकु सन्हू ऐं डिघो हूंदो ऐं हू ज़मीन खे अदल इंसाफ़ सां अहिड़ी तरह पुर करे छॾींदो जहिड़ी तरह या ज़ुल्म व ज़ोर सां पुर हूंदी। संदसि हुकूमत 7 साल हूंदी। महदी अलैहिस्सलाम मुंहिंजी इतरत मां हिकु फ़र्ज़ु हूंदो। हू मुंहिंजे सुन्नत ते अहिड़ी तरह जंग कंदो जहिड़ी तरह मूं वहीअ ते जंग कई आहे। जहिड़ी तरह अलाह ताला दुनिया खे असांजे ज़रिए शुरू कयो आहे, अहिड़ी तरह उनजो इख़्तिताम बि असांजे हथनि ते थींदो। माण्हू असांजे ज़रिए ई फितननि खां निजात हासिलु कंदा ऐं शिरक मां निकिरंदा ऐं फितननि जी अदावत खां पोइ अलाह ताला असांजे ई ज़रिए उन्हनि जे दिलनि खे गॾे भाउ बनाए छॾींदो। जीअं शिरक जी अदावत खां पोइ उन्हनि जे दिलनि खे गॾे भाउ बणायो आई। महदी अलैहिस्सलाम मुंहिंजे नस्ल मां आहे। उनजो नालो मुंहिंजो नालो, उनजी कुनियत मुंहिंजी कुनियत हूंदी। हू सूरत ऐं सीरत में समूरनि माण्हुनि जे मुक़ाबले में मूंसां वधीक मुशाबा हूंदो। उनखे ग़ैबत हासिलु थींदी ऐं माण्हू उनजे बारे में हैरान थी गुमराह थी वेंदा। हू शहाबे साक़िब जा अॻियां वधंदो ऐं ज़मीन खे अदल इंसाफ़ सां ईअं भरे छॾींदो जीअं ज़ुल्म ऐं ज़ोर सां भरियल हूंदी ऐं मूंखां पोइ ख़लीफ़ा थींदा, उन्हनि खां पोइ उमरा थींदा, पोइ जाबिर बादशाह थींदा, पोइ मुंहिंजे अहल बैत अलैहिस्सलाम मां हिकु शख़्स ख़ुरूज कंदो जेको ज़मीन खे अदल सां ईअं भरे छॾींदो जीअं या ज़ुल्म ऐं ज़ोर सां भरियल हूंदी। महदी अलैहिस्सलाम असां मां हूंदो ऐं ईसा अलैहिस्सलाम बिन मरियम अलैहिस्सलाम संदसि पुठियां निमाज़ पढ़ंदो। जंहिं महदी अलैहिस्सलाम जे ख़ुरूज जो इनकार कयो त उनजो इनकार कयो जेको मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो वियो। जंहिं ईसा अलैहिस्सलाम जे नुज़ूल जो इनकार कयो उन कुफ़ुर कयो। जंहिं दज्जाल जे ख़ुरूज जो इनकार कयो उन कुफ़ुर कयो ऐं
जिन ख़ैर ऐं शर जे ख़ुदा ताला पारां थियण जो इनकार कयो उन कुफ़ुर कयो, जिन जो जिब्राईल अलैहिस्सलाम खे ख़बर ॾिनी आहे त अल्लाह ताला फरमाए थो त जेको कुदरत जे ख़ैर व शर ते एतक़ाद नथो रखे उहो मूंखां सवाइ को ॿियो रब इख़्तियार करे। मुंहिंजे उम्मत जे आख़िरी ज़माने में महदी अलैहिस्सलाम जो ख़ुरूज थींदो। अल्लाह ताला उन जे लाइ ककरनि खे पाणीअ सां भरे छॾींदो, ज़मीन पंहिंजा नबातात ज़ाहिर कंदी, हू माण्हुनि खे भरे भरे कसरत सां माल ॾींदो ऐं चौपाए माल में कसरत अची वेंदी। उनखे अज़मत हासिलु थींदी, हू 7 या 8 साल ज़िंदगी बसर कंदो। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खां रिवायत आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे कुझु असहाबनि खे फरमायो, अरब अली अलैहिस्सलाम इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी बैत टोड़े छॾींदा, जंग बर्पा कंदा, खेसि मुश्किलनि ऐं मसाइबनि में गिरफ़्तार कंदा, एसी ताईं जो खेसि क़त्लु कयो वेंदो। पोइ हसन अलैहिस्सलाम जी बैत कई वेंदी, उन सां बि बेवफ़ाई कई वेंदी ऐं अहले इराक़ जा कुझु माण्हू टुटी पवंदा, पाण साल सुलह करे पंहिंजे पंहिंजे अहल बैत अलैहिस्सलाम जे खून खे महफ़ूज़ कंदा। पोइ अहले इराक़ जा 20,000 माण्हू हुसैन अलैहिस्सलाम जी बैत कंदा। ए माण्हू साणनि बेवफ़ाई करे संदनि ख़िलाफ़ ख़ुरूज कंदा, हालांकि संदनि बैत उन जे गिचनि ते लाज़िम हूंदी। उहे खेसि ऐं संदनि असहाबनि खे क़त्लु करे छॾींदा। उन खां पोइ मुंहिंजे अहल बैत अलैहिस्सलाम जी तज़लील कई वेंदी, खेनि क़त्लु कयो वेंदो, डिॼारियो वेंदो। असांखे पंहिंजे ऐं पंहिंजे दोस्तारनि खे ख़ौफ़ सबबि अमन नसीब न थींदो। कूड़ा ऐं इनकारी माण्हू पंहिंजे कूड़ ऐं इनकार सबबि वॾनि वालनि ऐं काज़नि वटि मंज़िलत ऐं मक़ाम हासिलु कंदा। वॾा आमिल हर शहर में माण्हुनि खे कूड़ियूं हदीसूं ॿुधाए उन्हनि हदीसुनि खे असां ॾांहुं रिवायत कंदा, हालांकि असां त ईअं चयो हूंदो ऐं न ई अहिड़ो कमु कयो हूंदो। हू उन करे ईअं कंदा त जीअं माण्हुनि जे आॾो असांखे नापसंदीदा करार ॾेई सघनि। इमाम हसन अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ इहा मुसीबत वधी वेंदी ऐं हर शहर में असांजे मुहबनि खे क़त्लु कयो वेंदो। महज़ शक जे बुनियाद ते माण्हुनि जा हथ ऐं पेर वढिया वेंदा। जेको शख़्स असांजे मुसीबतुनि जो ज़िक्र कंदो या असां सां रिश्तो जोड़ींदो उनखे जेल में विधो वेंदो या उनजो घरु ॾाठो वेंदो। इहा मुसीबत लगातार शिदत इख़्तियार कंदी वेंदी, एसी ताईं जो अब्दुल्लाह इब्न ज़ियाद जो ज़मानो अची वेंदो, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे असहाब जो क़ाइल हूंदो। पोइ हिजाज ईंदो जेको असांजे मुहबनि खे चूंडे चूंडे क़त्लु कंदो। हिजाज जे वेझो काफ़िर पसंदीदो हूंदो। मुहबे अली अलैहिस्सलाम जे बनिस्बत, ऐं अली अलैहिस्सलाम तूं मूं मां आहीं ऐं आऊं तो मां आहियां। मुंहिंजे उन शख़्स सां सुलह आहे जंहिं तोसां सुलह कई, मुंहिंजे उन सां जंग आहे जंहिं तोसां जंग कई। तूं मुंहिंजी सुन्नत ते पकड़ींदड़ आहीं ऐं मुंहिंजी उम्मत मां बैत खे दूर करण वारो मुंहिंजी उम्मत मां बिदत खे दूर करण वारो आहीं। अलाह ताला मूं ॾांहुं वही कई आहे त आउं तोखे तुंहिंजे फज़ीलत ॿुधाए छॾियां, तुंहिंजी फज़ीलत ॿुधाए छॾियां। आउं इहा ई शइ खणी माण्हुनि जे दरमियान बीठो आहियां ऐं जंहिं शइ जी तबलीग जो अलाह ताला मूंखे हुकुम ॾिनो मूं उहा माण्हुनि ताईं पहुचाए छॾी आहे। ऐं अली अलैहिस्सलाम माण्हुनि जे उन्हनि कीननि खां बचंदो रहो जिन खे उन्हनि सीननि में लिकाए रखियो आहे ऐं उहे मुंहिंजे मौत खां पोइ उन्हनि खे ज़ाहिर कंदा। ही उहे माण्हू आहिनि जिन ते अलाह ताला लहनत करण वारा लहनत कंदा। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रोअण लॻा ऐं फरमायाऊं, जिब्राईल अलैहिस्सलाम मूंखे ख़बर ॾिनी आहे त उहे माण्हू मूंखां पोइ तव्हां ते ज़ुल्म कंदा ऐं उहे ज़ुल्म उन वक़्त ताईं जारी रहंदा जॾहिं क़ाइम अलैहिस्सलाम क़याम फरमाईंदो, कलमू बुलंद थींदो, उम्मत संदसि मुहबत ते जमो थींदी, हाणे नफ़रत कंदड़ ज़लील थींदा ऐं संदसि तहरीफ़ ऐं मदह कंदड़ घणा हूंदा। इहो सभु उन वक़्तु थींदो जॾहिं बिलाद में तग़ीर अची वेंदो, माण्हू कमज़ोर थी वेंदा, कुशादगीअ जे बारे में मायूसी पखिड़िजी चुकी हूंदी। बसि उन वक़्तु मुंहिंजे फ़र्ज़ंदनि मां क़ाइम महदी अलैहिस्सलाम ज़ाहिर थींदो
हिकु क़ौम सां गॾु जिन जे ज़रिए हक़ ग़ालिब थींदो, उन जे तलवारुनि सां बातिल मिटिजी वेंदो। माण्हू शौक़े या ख़ौफ़ सबबि सदन पैरवी कंदा। ए लोगो, आऊं तव्हांखे कुशाए जी बिशारत ॾियां थो। अलाह ताला जो वाइदो हक़ आहे, हू वाइदे जे ख़िलाफ़ी न कंदो आहे। संदसि फ़ैसिलो कॾहिं बि रद्द न थींदो आहे। हू दाना ऐं बारीक बीन आहे। अलाह जी फतह वेझी आहे। ऐं पालणहार ही मुंहिंजा अहल बैत अलैहिस्सलाम आहिनि, निजस खे उन्हनि खां परे रखो ऐं उन्हनि खे पाक ऐं पाकीज़ा रखो। ऐं मुंहिंजा रब हिननि जी हिफ़ाज़त फरमाए, हिननि खां राज़ी थी हिननि जो थी वञ, हिननि जी मदद फरमाए, हिननि खे इज़त ॾे, हिननि खे ज़लील खां बचाए। मूंखां पोइ हिननि खे मुंहिंजो क़ाइम मक़ाम बनाए। बेशक तूं जेकी बि चाहीं उन ते क़ादिर आहीं। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन्हें नहजुल बलागा जे ख़ुतबे नंबर 36 में फरमाईंदा त महदी अलैहिस्सलाम असां अहल बैत अलैहिस्सलाम मां हूंदो ऐं अलाह ताला उन जा मामला हिकु राति में दुरुस्त करे छॾींदो।